नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ईंदान शाहज़ेब कत्ल केस में सजा मिलियल जवाबदार शाहरुख जतोई के जे मर्ज़ जे बहाने जे करे सेंट्रल जेल कराची में खांगी अस्पताल मुंतकिल कयो वयो इहो साम्हूं अची वयो। सिंध जे घरो खाते शाहरुख जतोई के 5 मई 2021 ते प्रैक्टोस्कोपी लाइ अस्पताल वञण जी इजाज़त ॾिनी हुई। घरो खाते शाहरुख जतोई के कंहिं वरी अस्पताल मोकिलण लाइ खत जारी कयो, पर माहिरनि जो चवण आहे त जंहिं अस्पताल में जवाबदार मौजूद है उहा का वॾी अस्पताल न पर तबई सहूलतुनि जो प्राइमरी लेवल जे सेटअप आहे। माहिरनि जो चवण आहे त प्रैक्टोस्कोपी 5 मिंटनि जो अमल आहे जंहिं में मरीज़ खे अस्पताल दाख़िल करण जी ज़रूरत नाहे पवंदी। अक्सर सर्जन ओपीडी में हिक ॾींहं में 20 खां 25 प्रैक्टोस्कोपी कंदा आहिनि, जॾहिं त जिना अस्पताल समेत अक्सर सरकारी अस्पताल में प्रैक्टोस्कोपी जी सहूलत मौजूद आहे ऐं प्रैक्टोस्कोपी आम तौर ते बवासीर लाइ इस्तेमाल कई वेंदी आहे। शाहरुख जतोई 5 मिंटनि जे प्रोसीजर जे लाइ 7.5 महीननि ताईं खांगी अस्पताल में रहियो, जंहिं के माहिरनि इंतहाई बेवकूफ़ी करार ॾिनो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।